जय झूलेलाल। सभिनि खे चेटीचंड जी घणेई घणेई वाधायूं। पूरे देश भर में चेटीचंड जो पर्व सभिनि उत्साह सां गॾु मल्हायो आहे ऐं हर जॻह तां हर शइ उल्लास जी ख़बरूं अचनि पियूं। अली सुहिणा सुहिणा कार्यक्रम बि थिया, लेकिन हिन में जेकी ज़रूरी ॻाल्हि मां तव्हां खां करणु थो चाहियां उहा इहा आहे कि पाण अहिड़े आयोजन में पैसा त घणेई था ख़र्च करियूं, लेकिन अगरि ॾिसिजे त पाण पंहिंजे ॿारनि खे अञा कुझु ॾेई कान पिया पायूं। पंहिंजी जेकी सिंधी ॿोली आहे या पंहिंजी सिंधी संस्कृति आहे उहा अहिड़े कार्यक्रम में पूर्ण रूप सां ॾिसण लाइ कान पई मिले। अहिड़ा कार्यक्रम थिया जेका ॿाहिरी म्यूजिक, जेका ॿाहिरि जा गाना या संगीत ॿाहिरि जो जेको आहे उहो ॿुधण लाइ मिलियो, लेकिन पंहिंजा जेका लोक गीत आहिनि, पंहिंजो जेको संगीत आहे उनजो अली घटि इस्तेमालु थियो आहे। ईअं कान्हे कि सिंधी गाना या सिंधी भॼन कान हलिया, अहिड़ा घणेई शहर हुआ जिते पूरी तरीक़े सां सिंधी भॼन गाना या कार्यक्रम बि थिया, लेकिन पोइ बि घणेई अहिड़ी जॻह आहिनि जिते डेक हलाए करे ॿिया म्यूजिक हलाए विया हुआ ऐं हिकु प्रकार सां इंजॉय जो कार्यक्रम थियो कि सभु जॻह अलॻि अलॻि तरीक़े सां बसि ख़ाली सभिनि हिकु इंजॉय कयो कि सम्मिलित थिया कि हा भॻवानु झूलेलाल जो जन्मोत्सव आहे। लेकिन जेकी पंहिंजी संस्कृति आहे, पंहिंजा जेका वीचार आहिनि, पंहिंजा जेका भाव आहिनि, उहो पूर्ण रूप सां पंहिंजा प्रदर्शित कान थिया। त हिन करे इहे ज़रूरी आहे कि पाण हिन विषय ते बि ध्यानु ॾियूं। जेतिरो पाण अहिड़े आयोजन में पैसा ख़र्च करूं था त साल में हिकु ॿ कार्यक्रम घटि में घटि अहिड़ा हुजनि जंहिंमें युवाउनि ऐं ॿारनि खे ख़ाली इकठो करिजे, हुननि खे विहारिजे ऐं हुननि लाइ क्लास हलाइजे। त पाण अगरि अहिड़े कार्यक्रम में ख़र्च करूं था, ॿारनि जो उत्साह वधायूं था ऐं अहिड़ा ॿार जेका अॻियां निकिरनि था उन्हनि खे बि प्रोत्साहन ॾियूं था, त हीअ अचण वारे समय लाइ पंहिंजी संस्कृति खे बचाइण लाइ हिकु सुठी मुहिम साबित थींदी। त हिन करे सिंधी दिवस जेको पाण 10 अप्रैल जो मल्हाईंदा आहियूं, हिन मौक़े जे अंतर्गत ही अगरि थी सघे त सभई पंहिंजे पंहिंजे शहर जी जेकी पंचायतूं आहिनि उहे हिन विषय ते अॻियां अचनि, कमु करनि ऐं कुझु अहिड़ी क्लास हलाइनि, कुझु अहिड़ो आयोजन करनि जंहिंमें पाण पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे युवाउनि खे कुझु पंहिंजे संस्कृति जे बारे में ॿुधाए सघूं, सम्झाए सघूं। ऐं हिन संदर्भ में मूं हिकु पंहिंजो सिंधी चैनल बि शुरू कयो आहे जंहिंजो नालो आहे सिंधी नॉलेज। ही तव्हां यूट्यूब ते ॾिसी था सघो ऐं किशोर सोहण सची बात ते बि सिंधी घणेई वीडियो आहिनि, तव्हां ॾिसी था सघो। तव्हां मूंखे फॉलो करो यूट्यूब ते, मुंहिंजे चैनल ते वीडियो ॾिसो, तव्हां जुड़ियल रहियो मूंसां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर सोहण इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज।